के प्रणाम। थोड़ी देर सत्संग, अॼोको सत्संग अहिंसा जे मथां। अहिंसा चइबो आहे जिते कोई भी न ॾुके। पहिरियों त परमात्मा जी थोड़ी ॻाल्हि सम्झो। परमात्मा जेको माण्हू जी धारणा आहे, परमात्मा कोई भी कान्हे। कीअं परमात्मा कोई कान्हे? मतलब ईअं न त मां चवां परमात्मा कोई कान्हे त तव्हां नास्तिक थी वञो। परमात्मा कोई रूप या आकार या नाम न आहे। ऐं माण्हुनि जी धारणा इन्हनि टिनी ॻाल्हियुनि में वेंदी आहे। रूप में वेंदी आहे, आकार में वेंदी आहे ऐं नाम में वेंदी आहे। नाम यानी कि परमात्मा जो कोई नालो, राम कृष्ण या कोई भी मंत्र बंत्र, कोई परमात्मा जो नालो कान्हे, न कोई रूप आहे। रूप यानी कि हीअं जीअं माण्हू वेठो आहे तीअं परमात्मा न आहे। परमात्मा छा आहे? परमात्मा आहे हिकु प्रेम ही परमात्मा आहे। त प्रेम कंहिंसां? परमात्मा सां प्रेम तॾहिं आहे जॾहिं माण्हू कंहिंसां भी ईअं प्रेम करे थो। असांखे प्रेम न आहे, असांखे हिंसक वृत्ति आहे। अॼु ॻाल्हि खे थोरो कथा खे सम्झी करे थोरो अंदर में चङी तरह सां निर्विचार थी करे ॿुधजो। असांजे अंदर में हिंसक वृत्ति आहे। हिंसा चइबो आहे ॿिए जे प्रति सोच ग़लति। अहिंसा चइबो आहे ॿियो यानी सभिनि जे प्रति कोई भी असां वहिंवार कयूं था, असांजी उन्हनि जे प्रति सोच कहिड़ी आहे। भले ई ॿाहिरों असां कंहिंसां भी कुझु भी चऊं था, पर असली ॻाल्हि अंदर जी थी। अंदर तोखे कंहिंजे भी प्रति प्रेम आहे त ॿाहिरि भी प्रेम आहे, पर असां अंदर कुझु ॿाहिरि कुझु। ॿाहिरों भले ई माण्हुनि खे कुझु भी ॻाल्हाईंदासीं, पर सची ॻाल्हि इहा आहे अंदर असांजी छा आहे? प्रेम ही परमात्मा आहे। जिथे अहिंसक वृत्ति हुजे, अहिंसक, जिते प्रेम आहे उते ही परमात्मा आहे। अहिंसक वृत्ति, मां हिकु दृष्टांत ॾियां थो। उन दृष्टांत सां हिन सिद्धांत ॼाण पवंदे। दृष्टांत ॾिबो आहे सिद्धांत खे सम्झाइण जे लाइ। हिंसक वृत्ति, हिंसा यानी ॾुखाइणो, हिंसा यानी कि ग़लति करणो, अहिंसा यानी कि कंहिंसां भी ग़लति न अंदरूं न ॿाहिरों, उनखे चइबो आहे अहिंसा। ऐं शुरू खां वठी महावीर जो इहो ज्ञान आहे, अहिंसा परमो धर्म। धर्म उहो ई आहे जंहिंमें प्रेम हुजे। प्रेम हितां खां ई चालू थींदो आहे माण्हुनि खां। जंहिंजे अंदर में प्रेम न आहे उनजे अंदर में हिंसक, असांजे अंदर में हिंसक वृत्ति। हाणे मां तव्हांखे थोरो थोरो ॻोल्हे ॻोल्हे करे हिकिड़ियूं हिकिड़ियूं पॉइंटियूं ॿुधायां थो, जीअं कि कंहिं माण्हूअ खे, तुंहिंजे मित्र खे या तुंहिंजी अपोजिट पार्टीअ खे, जेके चइजे प्रतिद्वंदी, कोई उन नुक़सान या उनखे कष्ट आहे ऐं तूं उन सां वञी ॻाल्हाए थो वञी। उन ॻाल्हि खे चङी तरह सां सम्झजो। उनजो कोई नुक़सान थियो आहे, तुंहिंजो प्रतिद्वंदी आहे या तुंहिंजे पाड़े जो आहे या तुंहिंजो अपोजिट पार्टी आहे, उन सां तूं ॻाल्हाए थो, भाई तोसां ई ग़लति थियो आहे। ऐं माण्हू ॿाहिरों ॻाल्हाए थो ग़लति थियो आहे उन सां, पर पंहिंजे अंदर खे ॾिसजांइ त तोखे सचाईअ सां अंदरूं उनजे प्रति दुख महसूस थिए थो या न। हिते असांजे अंदर में उनजे प्रति अंदरूं सुख हूंदो आहे, अंदरूं असांखे रस मिलंदो आहे, ॿाहिरों असांखे उनखे संत्वना ॾींदा आहियूं। छो?
माण्हू जेको ॿाहिरों ॻाल्हाए थो उन सां ऐं अंदरों ख़ुशि थिए थो, इन करे ख़ुशि थिए थो त जेको अॻिलो आहे, कोई बि माण्हू अॻिलो वधे सुखी थिए घणो, त असांजे अंदर में उन जे प्रति वॾी पॉइंट थी, उन जे प्रति असांजे अंदर में ख़ुशी ऐं आनंद अचे, भाई हे वधे थो, त हुन जे दुख में हो दुखी थींदो। मुंहिंजी ॻाल्हि सम्झो था? याने उन जे सुख में हो वधे थो त असांखे ख़ुशी पए। पहिरियों इहो ॾिसजांइ, ख़ुशी थी थी उन जे सुख में, उन जे सुख में तोखे ख़ुशी न थी आहे, उन जे सुख में तोखे अगरि दुख थियो आहे अंदरों, तोखे मज़ो न आयो आहे, भई उहो वधे थो, मां न आहियां अहिड़ो, ऐं तुंहिंजे अंदर में उन जे प्रति वधण में ऐं सुख थियण में तोखे सुख नथो महसूसु थिए, दुख थो महसूसु थिए, त उन जे दुख में तोखे कॾहिं बि दुख न थींदी, अंदरों सुख ई ईंदी। पॉइंट खे सम्झो था? नथा सम्झो पिया? इहा ही हिकु हिंसक वृत्ति आहे असांजी। असां कंहिंजे सुख में असां सुखी थियूं था, कोई वधे थो, गाॾियूं थो वठे, जॻहियूं थो ठाराए, ऐं असांजो पड़ोसी आहे, ऐं न हुनखे ॾिसूं, अरे वाह बढ़िया आहे, मस्तु ख़ुशि आहे, अञा भले वधे, असांजो ख़ुशि थिए, न थींदो आहे। हिनखे जॾहिं पाईंदो अकुल ई कान, पोइ लड़कंदोसि, हीअं थींदो, हीअं थींदो, अॼु भेण तव्हांखे पैसा अची विया आहिनि, भेण जी क़िस्मत अहिड़ी आहे, असांजी क़िस्मत भेण ॾंडो ऐं कुंडो आहे। चवंदा आहिनि न, भाॻ ॾेई भीड़ो त दाल मों सीरो, भाॻ ॾेई भूंडो त ॾंडो ऐं कुंडो। न सम्झो? चवंदा आहिनि भाॻ ॾेई भीड़ो त दाल मों सीरो, भाॻ ॾेई भूंडो त ॾंडो ऐं कुंडो। वेठो ॾंडो ऐं कुंडो हलाए, त असां उन जे सुख में असां सुखी थियूं था? जे असां कंहिंजे बि सुख में असां सुखी न थिया आहियूं, त उन जे दुख में असां दुखी न थींदासीं। इहा हिकु हिंसक वृत्ति आहे, पर दोखो असां कंहिंखे था ॾियूं? मां इहे जेके बि ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधायां थो, इहे असां इन्हनि ॻाल्हियुनि खां गुज़रिया आहियूं, ऐं असां इहे ॻाल्हियूं अंदर में थियूं आहिनि। यानी कंहिंजे मित्र जे बि सुख में असां सुखी न थींदासीं, ज्ञान कान हुयो असां दुखी थींदासीं, पोइ उनखे कुझु चोट पहुचंदी हुई त ख़ासि करे टोकरारी कंदा, अरे यार तोसां त ग़लति थियो, अंदरों ख़ुशि थो थिए, चङो थी, हीअं करे हलंदे हाणे त। इहा थी हिंसक वृत्ति, ऐं हिंसक वृत्ति कॾहिं बि प्रेम न कराईंदे। प्रेम वारो माण्हू या उनखे थोरो ध्यान सां ॿुधिजो। हिकु सम्झो हाणे जीअं बम्बई आहे त सरकारी राज आहे। पहिरें ज़माने में हिन हिंदुस्तान में 1100 साल, घणा साल, 1100 साल राजाउनि राज कयो आहे। ऐं मुस्लमान राजा, जेके चवंदा सम्राट, उन्हनि राज कयो आहे। पोणा 200 साल इन धरतीअ ते अंग्रेज़नि राज कयो आहे। हिते त सम्झो पीढ़ियूं थी वयूं ग़ुलामीअ में, हाणे ई स्वतंत्र थियो आहे मुल्क 1947 खां वठी, न त परतंत्र हुयो, मुल्क ग़ुलाम हुयो, माण्हू ग़ुलाम हुया, जेको उहो राजा चवे। जेकी हुकूमत अंग्रेज़नि जी, त अंग्रेज़ जीअं कंदा हुया। हिते आया न ईस्ट इंडिया अलाए कीअं करे फैक्ट्रियूं वैक्ट्रियूं खोलियूं, हिते अंग्रेज़ आया, उन्हनि राज कयो पोणा 200 साल। 1100 साल
मुसलमाननि राज कयो त बम्बईअ में राजा हुयो और राजा जे लाइ सभु को जान कुर्बान करण वारो हुयो। भई असांजो अन्नदाता उहो आहे, असांखे उहो ई खाराए थो, इहा वृत्ति हूंदी पहिरियों। त उहो राजा बीमार थियो, कोई अहिड़ो कान हुयो, हिंसक कान हुयो, उन बीमार थियो। मां चवां बम्बई जूं सभु अस्पतालियूं वैद हकीम हारे बीठा, राजा खे न पिया ठीकु करे सघनि। राजा मरण हार थियो। हिकिड़ो वज़ीरनि खे ख़बर पई हिकिड़ो सूफ़ी संत अहिड़ो आहे अमरनाथ में, न अमरनाथ बदलापुर में, बदलापुर आहे न पासे में। ख़बर पई भाई ये सूफ़ी जेको चवंदो आहे उहो थी गुज़रंदो आहे। ऐं सूफ़ी संत ॾाढो लाहौतिया, लालच बालच कान्हे इसका। अहिड़ा ई माण्हू जीअं चवंदा आहिनि तीअं थींदो आहे। हिनखे चवंदा आहिनि धन की जिसे न चाह न मित्रों की परवाह है, आसक्त विषयों में नहीं प्रारबोध निर्वाह है, जो विश्व को मिटया मीट कर है खुद भी जो मिट गया, मिट कर हुआ आप ही संसार से वो छुट गया, जो हो रहा है सो होने दो, कुछ किसी से मत कहो, सुपन की तलवार से तुम जागृत निर्भय रहो, घोर निद्रा से जगाया सतगुरु ने बाहों पकड़, अंदर परमानंद पाके बाहर सबका ही सो। जिसमें वज़ीरनि खे ख़बर पई राजा खे बचाइणो आहे, पूरो बम्बई चिंतित हुयो राजा मरी वेंदो, पिणु हे राजा राजा आहे, ॾाढो सुठो राजा आहे, कीअं बि करे बचे। नेठि वज़ीर विया हुते बदलापुर, वञी संत खे मनायो कि राजा जे लाइ तूं कुझु करे सघे थो। त राजा त उन सूफ़ी खे मञाए करे बम्बई वठी आया, ॾेखारियऊं राजा खे। उन सम्राट खे जंहिं महिल ॾेखारियऊं, सम्राट खे ॾिसी करे उहो सूफ़ी संत चए थो इहो बची वेंदो, इहो बची वेंदो। सभु कुझु थी विया भाई, सभु हारे बीठा आहिनि, हे कीअं बची वेंदो? चई बसि हिकिड़ो शर्त आहे, उहो तव्हां करे न सघंदव। अरे जेको चओ, पूरे बम्बई जा माण्हू अची बीह रहियासीं, ॾिसनि पिया सॼी ख़बर पई संत, अरे जेको चओ करे सघूं था। चई न उहो दवा अहिड़ी आहे जो असां हिन दवा खे कोई न करे सघंदो। अरे असां सिर पटकींदासीं, सिर ॾींदासीं, जान ॾींदासीं, तूं चओ त सही। चए पियो न मां असां चई न सघंदुसि, ॾाढो संत चए पियो इहो मुश्किल कमु आहे, न थी सघंदो। तव्हां हिकिड़ो चओ भाई, असांखे ॿुधायो, असां सभु करण लाइ तयारु आहियूं, पूरो बम्बई तयारु आहे। ऐं चई चओ था त मां ॿुधायां थो। जिन बम्बईअ मां 100 ॿार इकट्ठा कयो हिन ॾींहं ते, हिन महीने में, उन्हनि 100 ॿारनि खे तलवार सां कोहिबो, उनजो खून कढी करे हिनखे सनानु कराईंदासीं, तॾहिं वञी ठीकु थींदो। राजा ॿुधई चई नाहक ये कम आहिनि, हे संत आहे, हीअं हे केरु करे सघंदो? मूंखे न खपे, मां मरां त मरां। राजा जी ज़ालूं ॿार सभु अची बीह रहिया, चवनि पिया असां शहर मां इहे 100 ॿार कढंदासीं, असां तव्हांजे लाइ तव्हांजो बचणु ज़रूरी आहे। भले हेॾा माण्हू आहिनि, बम्बई जी हेॾी आबादी आहे, 30 लख माण्हुनि खे तूं ठाहिण वारे 100 जी कुर्बानी थी बि त घर घर में उहे ॿार ॾेई सघनि था माण्हू, एॾो तव्हांजे मथां कुर्बान आहिनि। तव्हांखे चए पियो न नेठि घर वारनि मञराए 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 राजा खां हा करायूं। घणा ॿार? 100 ॿार।
ख़तरनाक पिणु दवा अहिड़ी कॾहिं न तव्हां ॿुधी हूंदी। 100 ॿार। पोइ हाणे राजा जा जेके बि पाशा हुया बम्बईअ में, दिलि सां हिकु हिकु ॿार थोरो वॾो थियो आहे उनखे वठी करे राजा जे दरबार में चवनि पिया असां भले ॾींदासीं ॿार। इहो राजा बची। ॿार ईंदा विया, टाइम पियो, नेठि वञी ॿार 100 थिया। उहो टाइम, उहो समय राजा जेतिरी भी या समय जी अवधि विधि हुई, जेतिरो समय हुयो, जेको 3 महीने जो समय ॾिनो वियो राजा खे, राजा उतां बीमारीअ खां वठी ऐं उन ॻाल्हि ताईं जॾहिं वञी उहो समय आयो, राजा खे बसि हिकु ई चिंता हुई, हिकु ही चिंता हुई। कहिड़ी? 100 ॿार मरंदा, 100 ॿार। भले ही सॼो शहर चए पियो भले राजा बचे, वज़ीर चवनि पिया बचे, पर राजा चए पियो 100 ॿार, 100 ॿार, 100 ॿार। अंदर में अहिड़ी वृत्ति तो चए पियो ये ॿार मां बचा, ॿार मरनि, कीअं थींदो? उहो कीअं थींदो? 3 महीना थिया, उहो ॾींहुं मुक़ररु थियो। ॿारनि खे खाराए पीआरे करे उते रहियो हुओ। जॾहिं ॿारनि खे इकठो कयो वियो, राजा उन्हनि ॿारनि जे साम्हूं आयो। अंदरों अहिंसा जी अहिड़ी वृत्ति राजा जी निकिती जो चई हिननि ॿारनि मासूमनि खे मूंखे मारे करे मूंखे बचायो था। उते रोई वेही रहियो राजा, रोई करे चए थो बसि हिननि ॿारनि खे पंहिंजे पंहिंजे घर मोकिलियो, मां मरंदुसि, तव्हांजी बि न ॿुधंदुसि, मां मरंदुसि, बिल्कुलु मरंदुसि, पर हिननि ॿारनि खे मां एॾो प्रेम अचे जाॻियोसि, अहिड़ी हिंसा, अहिड़ी हिंसा। उन ॾींहुं बि मुक़ररु थियल हुयो, सभु ख़ल्क़ हुई, नेठि राजा उहा न कई। हिकु ॾींहुं गुज़रियो, ॿियो ॾींहुं गुज़रियो, टियों ॾींहुं गुज़रियो, राजा त हुयो ई हुयो। उन फ़क़ीर खे, संत खे चई घुरायोसि त सही। मां मोही न आहियां, मां मरण वारो हुउमि। 3 महीना त उहे जीअरो आहियां जेके ॿारनि जी अवधि हुई। अॼु मां हाणे बि हीअं जीअरो आहियां। संत खे वठी त अचो, मूंखे त कुझु लॻे ई कान थो। मूंखे जेकी उहा बीमारी, उहा बि मूंखे कान थी लॻे पई। जेको मां हीअं सुम्हियो पियो हुउमि, उथी वेही रहियो आहियां। संत खे पकड़ियो, सूफ़े खे आया, चई यार मां मोमी कान, तूं इहा कहिड़ी दवा ॾसी? संत चई कहिड़ो ॿारनि खे मूंखे माराइणो हुयो, मूंखे सिर्फ़ु तोखे इहो ई चवराइणो हुयो। तुंहिंजे अंदर में 3 महीना पूरो तूं पाण विसारे करे, कंहिंखे पाण जी बीमारी तोखां विसरी वई। मूंखे कोई ॿार माराइणा न हुया, मूंखे तोखे सिर्फ़ु इहो चई करे तुंहिंजे अंदरों अहिंसा प्रकट करणी हुई। मां ॿार न माराइणा हुया। 3 महीना उहो पंहिंजी बीमारी विसरी वियो। असली 70% त माण्हूअ खे मन जी बीमारी हूंदी आहे, इहा ख़बर अथव? 70% मन जी बीमारी हूंदी अथव, 30% सची बीमारी हूंदी अथव। उन संत अहिड़ो चयईंसि मूंखे कोई ॿार माराइणा आहे छा? तुंहिंजी अंदरों यादि अहिड़ी हुई, तोखे 90 ॾींहंनि में तुंहिंजी बीमारी तोखे यादि हुए त मां बीमार आहियां, मूंखे इहा अटकल करणी। हाणे त चङो भलो आहे, कुझु अथी की हा मां चङो आहियां। हिते हिकिड़े 2 नंबर में हिकिड़ो सेठ हुयो, करोड़पति सेठ। उनजो फैमिली डॉक्टर, उनखे ईअं ॾिसंदो हुउसि, उनखे हार्ट जी बीमारी, हार्ट जा अटैक लॻी चुका हुअसि। उहो डॉक्टर उनजी दवा कंदो हुयो। डॉक्टर फिरतां ॿुढड़ो, 70 साले जो डॉक्टर। हुनखे हिकिड़ो राति जो 11 बजे दौरो पियो, घर जा भाती सभु
हिन फ़ोन कई। डॉक्टर खे सॼी ख़बर हूंदी त हिन जो शरीर कीअं आहे। राति जो 11 2 थिया हुया, 2 बजे राति जो डॉक्टर खे फ़ोन कई वई त जल्दी अचु, असांजे पीउ खे झटको लॻो आहे। त हुन चयईंसि न भाई हीअ गोरी वठो, फ़ोन ते ॻाल्हायईंसि डॉक्टर खे, हीअ गोरी वठि, तुंहिंजो मां शरीर अञा शाम जो चेक कयो आहे, कंहिं ॻाल्हि जी चिंता न कर। चई न बसि वञे, झटको लॻो अथसि, तोखे अचिणो थी। चए पोइ अचिणो थी भेण, मुंहिंजो न ड्राइवर आहे न कुझु आहे। चई कीअं बि करे अचु, न त हिन कुझु थिए, असां सभु घर जा भाती बीठा आहियूं, मरी पए, कोई तोॾे बि न ईंदी, तूं अचु। डॉक्टर खे हुकुम कयूं। डॉक्टर वीचारो परेशान थी वियो, फर्स्ट एड बॉक्स खईं, मिड़ई जीअं तीअं करे वीचारो अकेलो। मींहुं पियो पए, जीअं तीअं करे गाॾी खींची भरनाए, हिनखे कुझु आहे कान, हाणे चए थो हाणे छा कयां सेठ आहे, न त वरी गड़बड़ थी वेंदी, वञा थो। वीचारो ॿुढड़ो उहो डॉक्टर आयो राजा जे घर। चई किथे अची मथे, चई मथे वरी ॾाकण चढ़ी आहे। चई हा ॾाकण चढ़ी करे उहो ॿुढड़ो आयो। ॿुढड़ो अची करे राजा जे साम्हूं, ध्यान सां थोरो, राजा जे साम्हूं ॿुढड़ो अची करे वेही करे कुर्सीअ ते। राजा खे परिवार अची हे भई डॉक्टर भई आहे तोखे ॾिसण वियो। हे डॉक्टर उथियो, उथी करे चई पाणीअ जा छंडा हयईंसि डॉक्टर, हुन राजा हुन सेठ छंडा हयईंसि, फतकाईंसि होॾे, फतकाए करे छंडा हणी करे धीरे धीरे करे अखि खोलियईं। सेठ चयईं तेजा तूं मूंखे ॾिसण आयो आहे की न पाण वञी थो पियो, हिते तुंहिंजो शरीर हली वियो, असां तुंहिंजो मरी विया। चयईंसि हाणे मूंखे फीस ॾे 50,000। चई मां फीस ॾियां, मां छंडो हणी करे तोखे बचायो आहे ऐं तोखे फीस मां ॾियां। चई इहा ई तूं, हाणे तूं उथी कीअं आयो हिते, मां इहो हासकारियूं कयो, मां ख़बर आहे तोखे कुझु कान्हे को, हाणे 50,000 जल्दी कर। अरे हुनखे मुंहिंजे बीमारीअ करे तोखे पंहिंजी विसरी गए, झटको मां पंहिंजे पाण खे आहियो विसरी तोखे, त हुनखे बि पंहिंजी बीमारी विसरी वई। 3 महीना उहो ॿारनि जी चिंता में, ॿारनि जी चिंता, हे ॿार वेंदा पाण खे विसारे छॾी, सिर्फ़ु ॿारनि जी चिंता 3 महीना। यानी कि इनखे चइजे अहिंसा परमो धर्म। मां चवां परिवार आहे, माण्हू जेके असांजे घर में रहनि था या कोई अचे थो, न पाठ कमु ईंदी, न पूजा कमु ईंदे, न मंत्र कमु ईंदे। मां चवां कंहिंखे बि प्यार ॾे, इहा ई पूजा थी, काई पूजा कान्हे का। पूजा थी सभ जे प्रति अंदर में प्रेम। मां हिकिड़ो कोई तूं पाठ कंदी हुजे ऐं कोई कूली तो वटि सामान रखी वञे, मां पाठ मां उथी करे बि उन कूलीअ खे बिस्किट ॾियसि, या तुंहिंजो ॿारु ऐं तूं काॾे वेंदी हुजे कंहिं सत्संग में ऐं तुंहिंजो ॿारु उथी करे चवई तूं मूंखे मैगी ठाहे ॾे, मां चवंदो मैगी ठाहे ॾिजांसि। सही थो ॿुधायां, उन ॿार मैगी खाधी न तुंहिंजी ठहियल, तुंहिंजी उहा पूजा वधीक थी उन सत्संग खां। मां न मञींदोमांइ इहे ॻाल्हियूं। माण्हू चवंदा आहिनि बसि घर छॾे करे सत्संग ते अचो, ईअं कयो, बसि नाम जपियो, सुबुह जो 4 बजे उथो। मां न, जेॾी महिल बि उथ, तुंहिंजे अंदर में बसि प्रेम हुअणु खपे, सभ जे प्रति अंदरूं भाव सां, कंहिंजी दिलि न ॾुखाए, कोई बि कुझु चवई अंदर क्षमा भावना, अहिंसा जी वृत्ति अगरि तुंहिंजे अंदर में, इन जहिड़ी काई पूजा कान्हे का। असां ग़लतियूं कयूं आहिनि, जब जागे तब सवेरा, पहिरियों कयूं आहिनि असां ग़लतियूं। पर मां चवां जेको हाणे अतीत गुज़री वियो, वई सा वई, बाक़ी रख रहत सां असली पूजा थी इहा ई। हे माण्हुनि सां असां अगरि प्रेम न कंदासीं, पूजाऊं कंदासीं, पाठ पढ़ंदासीं, कुझु न थींदे, मंत्र बि जपींदे कुझु न थींदे। असली थी सभ सां प्यार, सभ सां प्रेम। त सभ सां त छा, सभिनी खां पहिरियों त मां चवां पंहिंजो घरु
असांजे घर जे ॿारनि सां, असांजे घर जे भातियुनि सां, सभिनि सां असांजो प्रेम हुजे ऐं घर कीअं हुजे। आख़िरी गीत चई करे तंहिंखां हाणे इको वधाइसि। आ चल के तुझे मैं एक ऐसे गगन के तले जहाँ गम भी न हो, बस प्यार ही प्यार पले। आ चल के तुझे के चलूं एक ऐसे गगन के तले जहाँ गम भी न हो, आंसू भी न हो, बस प्यार ही प्यार पले। एक ऐसे गगन, सूरज की पहली किरण, आशा का सवेरा जागे, चंदा की किरण से धुल घनघोर अंधेरा, चंदा की किरण से धुलकर घनघोर अंधेरा। कहीं धूप खिले कहीं शाम ढले, सी डगर न खले, जहाँ गम भी न हो, आंसू भी न हो, बस प्यार ही प्यार पले। एक ऐसे गगन के जहाँ दूर नजर दौड़ाए, आजाद गगन लहराए, जहाँ दूर नजर दौड़ाए, आजाद गगन लहराए, जहाँ रंग बिरंगे पंछी आशा का संदेशा लाए, जहाँ रंग बिरंगे पंछी आशा का संदेशा लाए। सपनों में पली हस्ती हो कली, जहाँ शाम सुहानी ढले, जहाँ गम बस प्यार ही प्यार पले। एक ऐसे गगन के तले, सपनों के ऐसे जहां में, जहाँ प्यार ही प्यार खिला हो, चल हम भी वहाँ खो जाएं, शिकवा न कोई गिला हो, चल हम भी वहाँ खो जाएं, शिकवा न कोई गिला हो। कोई गैर न हो कोई वैर न हो, सब मिल के यूं साथ चले, जहाँ गम भी न हो, आंसू भी न हो, बस प्यार ही प्यार पले। आ चल के तुझे मैं लेके चलूं एक ऐसे गगन के तले, जहाँ गम भी न हो, आंसू भी न हो, बस प्यार ही प्यार पले। एक ऐसे गगन। अजो की सॼी कथा जो तात्पर्य प्रेम, प्यार ही पूजा है, प्यार ही भगवान आहे, प्यार ही सब कुछ आहे। असांखे इहा ख़बर पहिरियों कान्हे, कोई भगवान कान्हे, न नाम आहे, न रूप आहे, न आकार आहे। परमात्मा जो कहिड़ो आकार थींदो? कॾहिं कोई सोचे थो पियो त परमात्मा कहिड़ो थियणु खपे, केरु थियणु खपे? मर्द माइनि कहिड़ो ॾोह कयो, ॿारनि कहिड़ो ॾोह कयो? माण्हू चवनि था माई चवंदी छो तव्हां मर्दनि जो भॻवानु असां जहिड़ो न छा? हिते सभई ॼणा पंहिंजो पंहिंजो भॻवानु ठाहे वेठा आहिनि। हिंदू पंहिंजो ठाहे वेठा आहिनि, मुस्लमान पंहिंजो ठाहे वेठा आहिनि, ईसाई पंहिंजो ठाहे वेठा आहिनि, पंजाबी पंहिंजो ठाहे वेठा आहिनि, बौद्धी पंहिंजो, जैनी पंहिंजो, एॾा भॻवान ऐं सभु पंहिंजे पंहिंजे रूप सां, सभु पंहिंजे पंहिंजे रूप सां। इहो कोई भॻवानु आहे कान। अगरि भॻवानु आहे त हे प्रेम ही परमात्मा आहे। सभ सां माण्हू जेतिरो थी सघे प्रेम करे करे छा निकिरे,
ये ॿाहिरि करे अंदरों न निकिरे न ॿुधण सां कोई प्यार सां जो जॻिजी वञे त ॾाढो सुठो। आख़िरी में सभिनि जे अंदरि वेठल परमात्मा